अस्सलाम दोस्तों जो कि ही वीडियो असां पानी मामलन ते तहरीक वठंदड़ चेयरमैन लेफ्ट बैंक बदीन सां लेफ्ट बैंक बदीन जे मुख़्तलिफ़ टेलुनि जे विज़िट ते ठाहे रहिया आहियूं। उम्मीद तव्हांखे असांजी काविश पसंदि ईंदी। अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। पंहिंजे कम सां जुनून जे हद ताईं चाह रखंदड़ चेयरमैन लेफ्ट बैंक बदीन कबूल मोहम्मद खटियाण पंहिंजे अणथक महिनतुनि कोशिशुनि ऐं काविशुनि सां पंहिंजे अमली कम जे मैदान में मौजूदु आहे। हू पंहिंजे एरिया जे वाहन ते पहिरीं कयल कम जी जांच पड़ताल ऐं सार संभाल लहण लाइ वरी उते पहुचे थो। न रुगो पाण पहुचे थो पर पाण सां गॾु इरीगेशन जे समूरे नंढे तोड़े वॾे अमले खे ग्राउंड ते रहण जी हिदायत करे थो। हिकिड़े बेलदार खां वेंदे डायरेक्टर लेफ्ट बैंक बदीन सां बि वर्किंग रिलेशन कायम रखे थो। हिकिड़े ई ॾींहं में बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ वाहन जे 5-8 टेलनि जा दौरा करे उतां जे पाणी वहकरनि ऐं ॿियनि मामलनि जी सूरताल जो जाइज़ो वठंदड़ कबूल मोहम्मद खटियाण सां डायरेक्टर लेफ्ट बैंक बदीन मीर ग़ुलाम अली खां वेंदे एक्सन SDO ऐं बेलदार ताईं समूरो इरीगेशन अमलो अमली तौर फील्ड में मौजूदु ई हुजे थो। पिंडुला साहब एज़ ए जेको सो कबूल मोहम्मद खटियाण जो एज़ ए लेफ्ट बैंक चेयरमैन जेको सो मुक़रर जेका उनखे जेको सो कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त मां तव्हांजो शुक्रिया अदा कंदुसि जो तव्हां हीउ पूरो असांजो जेको विज़िट आहे उनखे कवरेज ॾियो पिया, तमामु सुठी ॻाल्हि आहे। कबूल मोहम्मद खटियाण साहब जॾहिं खां एज़ अ चेयरमैन लेफ्ट बैंक वाटर बोर्ड आया आहिनि त उन खां पोइ हिकिड़ो हिते असां हिकिड़ो डिफरेंस महसूसु कयो आहे त जेका पहिरियां जेका परफॉर्मेंस हिते रही आहे उन में ऐं हींअर वारी परफॉर्मेंस में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। हींअर पोयनि 3 महीननि में कबूल साहब जे चेयरमैनशिप जे अंडर हिते जेतिरा बि वाह आहिनि उन्हनि जूं खाटियूं थियूं आहिनि ऐं इलीगल जेके वाटर कोर्सिस हुया उन्हनि ते बि कमकार थियो आहे। जेके बि इलीगल पाइप्स हुया उहे कढिया विया आहिनि। त उन सां थियो इहो आहे जो पोएं साल बि एतिरो ई पाणी हो, हींअर बि एतिरो ई पाणी आहे, पर हींअर असां इहो ॾिठो आहे त हर जाइ ते पाणी जेको आहे उहो टेल पियो थो करे ऐं जेके टेल जा ज़मींदार आहिनि उन्हनि खे पाणी मिले पियो थो। हिते जे तव्हां कंहिंसां बि आबादगारनि सां ॻाल्हाए ॾिसंदा, तव्हां हींअर विज़िट कयूं था त उते बि तव्हां हलंदा त उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हाईंदा त उहे बि तव्हांखे इहो ई ॿुधाईंदा त इहे तमामु सुठो जेको कमु कनि पिया था ऐं हिते पाणी जी जेका खोट हुई उन ते तमामु सुठे नमूने सां उन्हनि उनखे एनालाइज़ कयो त कहिड़ी वजह आहे जंहिंजी वजह सां हिते शॉर्टेज थिए थी। हिते जीअं तव्हां ॻाल्हि कई चोरीअ जी त हिते तमामु घणी शुरू वारा जेके मुंड वारा एरियाज़ आहिनि उते तमामु घणी पाणीअ जी चोरी हुई। त उन में हींअर पोयनि 3 महीननि में सीडा जे तरफ़ां एक्शन खयो वियो ऐं जेके बि लीगल कनेक्शन हुया पाइप्स हुया उहे सभु उतां कढिया विया। त उन खां पोइ हींअर काफ़ी बहितर सिचुएशन थी वई आहे ऐं अॻिते बि असांखे इहा ई उमेदु आहे त इहो कंटिन्यू रहंदो कमु ऐं इंशा अल्लाह ताला बदीन में पाणी जी सिचुएशन पहिरियों खोटा वारी जेका सिचुएशन हुई उहा वरी पैदा न थींदी। अच्छा पिरुनर साहब, हिते पाण तक़रीबन जो इरीगेशन में इशूज़ जेको आहे उहो मैनेजमेंट जो जेको इशू आहे उहो तमामु घणो रहियो आहे। इन करे कबूल मोहम्मद साहब जे अचण सां उनमें तव्हांखे सुधारो जेको आहे उहो बहितरीनु अचे थी नज़र? बिल्कुलु। हींअर ॾिसो न जेका बि परफॉर्मेंस हूंदी आहे टीम जी उहा टॉप खां लीडरशिप खां शुरू थींदी आहे। अगर मैं एज ए CM एडवाइज़र जेको आहे सो जेके आहिनि आबादगारनि उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो, ख़ुशूसन जेको वर्किंग रिलेशन आहे तव्हांजी कबूल मोहम्मद सां तमामु जेको सो हलियो पिया था सो फील्ड में, त कहिड़ो जेको सो मैसेज ॾियणु चाहींदो? हींअर ॾिसो असांजी बदीन जो मेन जेको इशू हुयो उहो पाणीअ जो इशू हुयो ऐं हिते पोखाई न थी सघंदी हुई काफ़ी सालनि खां। त मुंहिंजो आबादगारनि खे इहो ई मैसेज आहे त हींअर उहे निशानदेही कनि जेके बि के इलीगल जे अञा किथे पाइप्स लॻल आहिनि त उन्हनि जी बि निशानदेही कनि त इंशा अल्लाह ताला उन ते बि एक्शन खयो वेंदो। ऐं हींअर पाणीअ जी जेका सिचुएशन बहितर थी आहे उन सां जेतिरा बि ज़मींदार आहिनि उहे पंहिंजो जेके आहिनि से आबादियूं कनि। पाण सां गॾु साईं सैफुल्ला गॾु आहे जरवार। साईं खे इंतई जेको सो घणो तजुर्बो आहे, जेको जेको स्ट्रगल थी आहे उनमें साईं रहिया आहिनि, साईं जो जेको सो मेन रोल आहे। अॼु साईं खां पुछूं था पहिरीं हिते पाणी मामला अॻ में कहिड़ा हुया ऐं हाणे कबूल मोहम्मद जेको सो जॾहिं खां चेयरमैन थियो आहे लेफ्ट बैंक केनाल उनमें चेंज जेका उहा कहिड़ी आई आहे? साईं 25 साल खां वठी हिन रेगुलेटर ते बरसाति खां सवाइ पाणी कॾहिं बि कोन ईंदो हो। 25 साल पूरा थी विया असां हिते सफ़ा बुख ते कटियो आहे। हीअ 11 रेगुलेटर जंहिंजा 3 केनाल हितां शाखूं निकिरनि थियूं, ॾाढा शाख, नसीर माइनर, सुल्तानी टाउन। लेकिन एरिया वाटर बोर्ड चेयरमैन कबूल खान जे अचण खां पोइ मथे वाटर कोर्स ठहिया आहिनि ऐं सुल्तानी कैनाल जा जेके मुंहुं ऐं सेफन आहे उनखे ठाहियो वियो आहे, दुरुस्त कयो वियो आहे। सिर्फ़ु सिस्टम जो ख़राबु हो, पाणी मौजूदु हो, असांजो सिस्टम ख़राबु हो।
एरिया वाटर बोर्ड चेयरमैन रईस कबूल खान आयो है, उनखां पोइ सिस्टम में बेहतरी आई है। उन बेहतरी अचण जो नतीजो अॼु इहो आहे जो असांजे इन्हनि शाखनि ते आबादगार हिन वक़्तु सारियूं पोखे रहिया आहिनि, जॾहिं असां वटि हिन वक़्तु पीअण जो पाणी बि मौजूदु कोन हो। जेकॾहिं कबूल खान कटियाणे ते अचण सां ऐं पुछनि शाखनि ते पाणी पहुची वियो, उन्हनि वीचारा ख़ुशहाल थी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि कुझु न कुझु आबादी पोखियूं आहिनि ऐं मथे जेके नाजाइज़ वाटर इलाही जेके से कबूल खान कटियाण जूं महिरबानियूं उन्हनि लटराया आहिनि। नसीर डाउन जो ज़िम्मेदार आहियां। हिते जेको पाणी जो सिस्टम आहे उहो हाणे तमामु बहितर आहे। अॻु में जेको सिस्टम हूंदा हुआ उनमें रोटेशन सेट कोन हलंदी हुई, या जेको सो पाणी जी विरासत जेका आहे उहो अॻिते पोइ थींदी हुई, नाजाइज़ियूं हुयूं। हाणे काफ़ी हद ताईं नाजाइज़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं असां वटि पाणी तक़रीबन हींअर गेज पूरो आहे। कबूल साहब जी महिनत खे त असीं एप्रिशिएट था करियूं, पर असुल प्रोग्राम जेको आहे सो असांजी पार्टी जे क़ाइद जो आहे, जंहिं असांखे सभई पार्टी वारा जो हुन में इन्वॉल्व आहिनि, ऑफिसर बि हुन में आहिनि, पीपल्स पार्टी जा उहिदेदार सभई आहिनि। कबूल साहब सुठी महिनत कई आहे ऐं थोरे ई वक़्त में ही खाटियूं वाटियूं खणाए ऐं हर वाह जे टेल एंड ते पाणी पहुचाए पियो। इहा उनजी महिनत आहे, उनखे असीं एप्रिशिएट था करियूं ऐं अञा वधीक उमेद था रखूं त हिन खां पोइ बि जेतिरी ज़रूरत हूंदी बदीन ज़िले खे पाणी, ॾिसो न पोयां 2-3 सालनि में शॉर्टेज रही हुई ऐं ज़मींदार तबिके खे वॾो नुक़सानु थियो, जेको हींअर कवर थिए पियो। जेके फुट 2 फुट जा पाइप लॻल हुआ, असांजे डिपार्टमेंट में इहे कोताहियूं हुयूं जेके दूर थियूं आहिनि ऐं बग़ैर लालच जे कमु करण सां इहो ई फ़ाइदो थींदो आहे न। जेको सही माण्हू ईमानदार अचे ऐं महिनत करे त उनजी रिज़ल्ट अलाह साईं बि ॾिए थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बदीन ज़िले जे अंदरि तव्हां ॾिसंदो त 2-4 सालनि खां वठी पाणी जी शार्टेज रही। लास्ट ईयर स्पेशली आसफ अली ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन्हनि बाक़ाइदा बदीन जे लाइ नोटिस वरितो ऐं हर सियासी जिते हिते जूं जेके दुरियूं हुयूं उन्हनि खे मुतहरिक कयो त बदीन खे पाणी पहुचायो वञे। लास्ट ईयर खां असां हिन मुसलसिल पाणी जे सिलसिले में हलूं पिया था, पर लास्ट ईयर जॾहिं असां पाणी जा फुल गेज वरितासीं, फुल गेज वठण खां पोइ बि असां महसूसु कयोसीं त असांजूं टेलूं पाणी न पियूं कनि। जा जेके कम आहिनि उहे जेकॾहिं फुल फुलेज थियल हुजनि त पोइ असांजो सिर्फ़ु गेटनि जे सिस्टम खे नज़र में रखिजे त पाणी टेलनि ते पहुची वञे। अञा काफ़ी महिनत जी ज़रूरत आहे। अञा अहिड़ियूं शाखूं आहिनि जिते असां पाणी पहुचाइण जे लाइ तमामु घणी महिनत पिया कयूं ऐं हर जॻह ते असांजो चेयरमैन साहिबु हिन वक़्तु उन पोज़ीशन में आहे, जंहिं बि ज़मींदार जी शिकायत, जंहिं बि टेल तां, जंहिं बि आबादगार जी अचे थी, उनजो फ़ौरन नोटिस थिए थो ऐं उनजो अज़ालो थिए थो ऐं अज़ालो थिए थो त उते पाणी पहुचे थो ऐं मैनेजमेंट पंहिंजी हरकत में अचे थी ऐं मैनेजमेंट हींअर जेका आहे उहा पूरी पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए पई थी, तॾहिं पाणी पहुचे पियो। तव्हांजी पूरी टीम जेका सो ॾींहुं राति महिनत करे पई, तव्हांजी काविशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, मुस्तक़बिल में ही जेको एरिया आहे उहो उनजा माण्हू जेके आहिनि उहो कहिड़ी उमेद का बहितरी उमेद रखी सघंदा मुस्तक़बिल? तमामु घणो आउं चवंदो हींअर तमामु घणी बहितरी आहे। ॾिसो न असांजे पाणीअ जी, पर आउं खातेदारनि खे असांखे इन्हनि खे इहो ॻाल्हि ज़रूरु चवनि त ठीकु आहे, असीं त टीम कमु करे थी पई, पर उनजी नज़र कोटलीअ ते पवणु खपे। डाउन सखर में मां केतिरो पाणी पियो अचे ऐं असांखे कोटली बैराज ते पाणी केतिरो पियो मिले। कुझु ॿिया क्रॉप बि आणजनि, रुगो सारिन्स खां अलावा जीअं हिन दफ़े सुठो पाणी हलियो आहे, अर्ली पाणी हलियो आहे, त कुझु इलाइक़नि में जीअं मिर्च आहिनि या इवन कॉटन आहे, कॉटन लॻाइजे, उहो 3 महीननि 4 महीननि जो फसल आहे, कुझु उहो कजे त पाणीअ जे क्रॉप्स खे थोरो विरासत थींदी त घटि पाणी बि इस्तेमालु कजे। कुझु अहिड़ा फसल लॻाइजनि जिन खे घटि पाणी जी ज़रूरत आहे। ईअं करे सघंदासीं त कुझु आसानी थींदी सिस्टम जे लाइ, असांजे लाइ, खातेदारनि लाइ। पंहिंजे कमकार में ॿियनि खां मुनफ़रद ऐं अनोखा ट्रेंड रखंदड़ चेयरमैन लेफ्ट बैंक बदीन पंहिंजे ज़िले जे तंज़ीमी लीडरशिप खे उन कम में साण खणी हले थो, जंहिंसां हू पंहिंजे कम में अञा वधीक आसानी महसूसु करे थो। एडवाइज़र CM सिंध पीर नूरुल्लाह कुरैशी सां संदसि कम जी केमिस्ट्री कमाल जी आहे। बदीन डिस्ट्रिक्ट पुछड़ जो डिस्ट्रिक्ट है, हिते पानी की शॉर्टेज हमेशा रही है। 10-15 सालन का पोइ हिते पानी जो असां जेको सिस्टम ठाहियो आहे, हिते असां सभु वाटर कोर्सिस रिपेयर कराया आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था, असां सॼी खाटी सॼी नई खणाई अथव। सॼी जेके बि पाणी जो प्रेशर ॾिसो, फुल पुछड़ तोणी पाणी फुल ज़बरदस्त पियो हले असांजो। असां हिते माण्हुनि जी कोशिशि असांजी इहा आहे त सॼे डिस्ट्रिक्ट में पुछड़ में गोलाड़ची हुजे,
बदीन हुजे, उन ज़ीरो पॉइंट हुजे, पंगरियो हुजे, खोसकी हुजे, शादीलाज हुजे, हर इलाइक़े जे पुछड़ जे ज़मींदारनि खे पाणी पुॼाइण जी फुल कोशिशि आहे ताकी जेका रड़ हूंदी पाणी ना हुजण जी। असां रुगो हिते लीगल सिस्टम हलायो आहे त लीगल शहर माण्हुनि जो जेको आहे असांजी लीडरशिप जी तरफ़ां असांखे हुकुम हो त हिते वञो, ग़रीब माण्हुनि जी मदद करो, उन्हनि खे पाणी पुॼाओ। जेके ग़रीब फार्मर आहिनि उते पाणी नथो पुॼे, उन्हनि जे एरियाज़ में उते सपोर्ट करो उन्हनि खे ऐं उन्हनि खे कोशिशि करे पाणी पुॼाओ। तंहिंजे करे मुंड मां रुगो असां इलीगल जेके पाइप्स लॻल हुआ उहे सभु रिमूव कराया अथऊं। 400 खनि पाइप रिमूव हाणे कराए विया आहियूं असां। उन खां अलावा असां 1000-1500 वाटर जी रिपेयर कराए विया आहियूं। अञा कमु असांजो जारी आहे, साल ॿिनि में अलाह ख़ैर कंदो, तव्हांखे अञा बहितर रिज़ल्ट मिलंदा। कबूल मोहम्मद साहब, तव्हां जेको कमु करायो आहे मुख़्तसर अरसे में, ज़ाहिर आहे सिस्टम समूरो डैमेज हो, डैमेज सिस्टम खे तव्हां सिधो कयो आहे, त तव्हांखे कीअं थो लॻे त केतिरो कमु तव्हां कराए चुका आहियो? अञा जेको सो तव्हांखे केतिरे कम जी जेका गुंजाइश आहे करिणो पवंदो तव्हांखे? साईं, अञा तोणी बि आउं सम्झां थो त 50% कमु मूंखे कराइणो आहे। मूंखे साल खनि में अलाह कंदो, कोशिशि असांजी पूरी आहे। साल खनि खां पोइ तव्हांखे जेको रिज़ल्ट असां ॾींदासीं उहो तव्हांखे वधीक बहितर तरीक़े सां ॾिसण में, हींअर ई तव्हांखे रिज़ल्ट मिले पियो। हर पुछड़ में पाणी पुॼी चुको आहे, पर अञा त असांखे महिनत करणी आहे, अञा असांखे कमु करिणो आहे। हर कुंड में असां पहुचूं पिया, पाण वञूं पिया, सॼी टीम असां सां गॾु आहे, इरिगेशन स्टाफ सॼो गॾु आहे। हर जॻह ते असां विज़िट्स करूं पिया, हर ॿिए टे ॾींहं असांजा विज़िट्स लॻा पिया आहिनि टंडो मोहम्मद खान में, बदीन डिस्ट्रिक्ट में। तंहिंजे करे तमामु सुठो कमु हले पियो ऐं असांखे इरिगेशन स्टाफ जी तरफ़ां बि तमामु सुठो रिज़ल्ट मिले पियो। माण्हू कमु, जेके माण्हू अॻे कमु कुझु घटि कंदा उहे अलर्ट आहिनि। असां विज़िट्स करूं पिया, तंहिंजे करे सभु माण्हू अलर्ट आहिनि, पाणी पुॼे पियो, टेल करे पियो पाणी। हीउ जेको आहे सो पाणी ते बीठा आहियूं त पाणी जेको सिस्टम आहे, ज़ाहिर आहे पाणी ते सिस्टम में अची वियो आहे तव्हांजी कोशिशुनि काविशुनि सां। मां जेके आबादगार भाइर आहिनि उहे पाणी जो जेको सो ज़ियान कनि था, उहे लॉसिस थियनि था, त आख़िरी उन्हनि जे लाइ मैसेज कहिड़ो आहे, पाणी जो इस्तेमालु जेको उहो कीअं कनि? साईं, इहो तमामु ग़लति ॻाल्हि आहे। आबादगार जेके पाणी मुंड जा ज़ियान था करनि ऐं सिमनालुनि जी तरफ़ रवानो था करनि, तमामु ग़लति ॻाल्हि आहे। पाणी ज़िंदगी अथव ऐं इन जो तमामु ख़्यालु कयो वञे, पाणी खे बचायो वञे, पाणी जी बचति करो, पाणी खे ज़ियान ना करो। साईं, बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि त बदीन मां त ताल्लुक़ु असांजो बि आहे, लेकिन ऐं काफ़ी अरसे खां बदीन शहर में अचु वञु असांजी रहंदी आहे, अचूं था वञूं था। पर अहिड़ी जेको हाणे जेको हिन साल पाणी जी पोज़ीशन या पाणी खे जीअं पहुचायो वियो आहे, जहिड़े तरीक़े सां जीअं कमु कयो आहे प्रॉपर तरीक़े सां, खाटी या पाणी जी पुछड़ में या मथे जेके बि मोगा हुया, गैर क़ानूनी जेके नाला लॻल हुया, उन्हनि जी पटाई थी, पाणी पहुतो। पाणी हाणे बि कोटड़ी ब्राज में एतिरो वधीक कोन्हे, अॻे बि हुयो, 2-3 साल पहिरीं बि हुयो, पर पाणी पहुचंदो कोन हुयो। हाणे जेका सीडा जे चेयरमैन कबूल साहब जेका कोशिशि कई आहे, इहा पहिरीं तारीख़ में, बदीन जी तारीख़ में ईअं कोन्ह थियो आहे। न त बदीन जी पुछड़ में हिन वक़्तु असां वियासीं 0 पॉइंट ते बि, गुड़े शाख ते वियासीं, मुख़्तलिफ़ 2-3 शाखनि ते वियासीं, पुछड़ ताईं वञी समुंड ते 0 ते पाणी पहुचे पियो। ऐं इहा मुंहिंजे ख़्याल में कोशिशि जारी रही त इंशाअल्लाह बदीन जो जेको हिन साल असांजो क्राप्स जो जेके असांखे उमेदु कयूं था, जेको हिन साल क्राप्स आहे या फसल सारी या कमंद या फुटी, उहो बम्पर प्राइस क्राप्स थींदो, उमेदु आहे। अच्छा मुमताज़ साहब, हीउ जेको कबूल मोहम्मद साहब मुख़्तसर रस्ते में तमामु 0 पॉइंट ताईं, LBOD ताईं, T2 वाटर ताईं जेको सो पाणी पहुचायो आहे, जे हिसाब सां कमकार कनि पिया पंहिंजी टीम सां, मुस्तक़बिल में मुस्तक़िल बुनियादनि ते इन मां का बहितरी उमेद रखी सघिजे थी? हा, इहो आहे क्वेश्चन, हिकिड़ो मेन क्वेश्चन आहे त इहा मुस्तक़िल कंटिन्यू थिए, डिसकंटिन्यू आहे। हाणे इन खे छो त हाणे हीउ तजुर्बो जेको थियो न, हाणे जेको तजुर्बो थियो, इन मां साबित ज़ाहिर थियो त पाणी मौजूदु हुयो कोटड़ी ब्राज ते, लेकिन जेका हिते जी सिस्टम जी मिसमैनेजमेंट हुई, जंहिंमें चाहे अमलो हुजे, चाहे कुझु ताक़तवर धुरियूं हुजनि, उहो पहिरीं बि हुननि कयो। हाणे इन खे टोड़णो पवंदो, माना इन क्लास खे टोड़णो पवंदो त असांजो इहो डिसकंटिन्यू न रहे, कंटिन्यू रहे। त इन लाइ हाणे असांखे या ॿियनि माण्हुनि खे ख़बर पई त असां उन कोशिशि कंदासीं, जेकॾहिं इहो सीडाई चेयरमैन जहिड़े दौर सां कमु हले पियो, इहा ई नौजवान जी पब्लिक सर्विस जेके जहिड़े तरीक़े सां कनि पिया, या ॿी सभु असां दोस्त सभु गॾु आहियूं, त उमेदु आहे त असां हिन खे इहो कंटिन्यू कंदासीं, छॾींदासीं कोन्हे पार ताईं। ममता साहब, हीउ पाण बीठा आहियूं हिते पाण वारे एरिया में तक़रीबन वाटर लॉसिस तमामु घणा थियनि था, माण्हू पाणी जो ध्यानु कनि था, ख़ासि तौर ते आबादगार ऐं हारी, उन्हनि जे लाइ कहिड़ो तव्हांजो मैसेज हुजे त पाणी ज़िंदगी आहे, पाणी खे जेको सो उनजो जेको ज़ियान जी जेका रोकथाम आहे उहा कीअं जेको सो थिए? उहो त हाणे एग्रीकल्चर सिस्टम में काफ़ी शयूं अची वञनि, इम्प्रूवमेंट थी आहे। सोलर जेके आहिनि पैनल सिस्टम या एग्रीकल्चर सिस्टम, उनखे अपनाइणो पवंदो। वक़्तु हिकु त वाटर कोर्स जी जेका लाइनिंग आहे उहा पकी करणी पवंदी, मेन चीज़ उहा आहे। ऐं ॿिए जेके असांजा मेन कैनाल आहिनि न, उहा पका करणा पवंदा, माना फ्यूचर में इहो करिणो पवंदो। इहे कंदासीं त पाणी जी बचति थींदी, ऐं शाखनि में बि, खोटी में। ऐं ॿियो आहे पाणी खे चोरी रोकणु, मेन चीज़ आहे चोरी रोकणु। जेका मिसमैनेज आहे, पाणी चोरी रोकिजे त पाणी पुछड़ पहुचे। अच्छा ममता साहब, हीउ पाण डिजिटल दौर में हलूं पिया, जदीद दौर आहे, ऐं पाण वटि जेको इरिगेशन जो सिस्टम आहे उहो तमामु घणो पुराणो आहे, त छा असां हिन जेको पुराणो सिस्टम आहे जदीद दौर टेक्नोलॉजी दौर सां मैच करे हली सघूं था, या हिन में तब्दीली जी ज़रूरत आहे? तब्दीली वॾी ज़रूरत आहे। मुंहिंजो
अमेरिका भी काफ़ी मुंहिंजे उते बि आहे अचणु वञणु उते ॾिसंदा त उते जो इरिगेशन सिस्टम सॼो चेंज आहे। हीउ असां वटि जेको हीउ नहरी निज़ाम आहे न इहो बहितरु आहे। जेको नहरी निज़ाम हीउ जेको 1965 में या थियो हीउ दौरु इहो सिस्टम बहितरु आहे। पर जेका असां तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि न उन जे भेट में असां अञा इहा तरक़ी न कई आहे। हीउ असांखे रिवाइल करणो पवंदो उन साइंसी तरीक़े सां। थैंक यू महिरबानी। नाज़रीन पाणी मौजूद आहियूं खोरवा जे पासे में लेफ्ट बैंक कैनाल कबूल मोहम्मद खटियाण साहब उन सां गॾु जेको आहे सो एडवाइज़र CM सिंध नूरुल्ला जेको सो कुरैशी साहब उन सां गॾु जेको आहे सो डायरेक्टर जेको आहे सो इरीगेशन मीर ग़ुलाम अली ट्रालपुर ऐं जेको सो ममताज़ चांग ऐं इरीगेशन जो पूरो अमलो ऐं जेको सो कबूल मोहम्मद साहब पंहिंजी पूरी टीम सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं सुबुह खां वठी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि विज़िट कया आहिनि। हीउ टियों या चोथों विज़िट आहे। इंतिहाई ततल जेको आहे सो सिज आहे, इंतिहाई घणी गर्मी आहे पर उन गर्मी जे जेको सो हूंदे बि जेको सो पंहिंजे मुकमल टीम समेत पंहिंजे मुकमल अमले समेत जेको सो मुख़्तलिफ़ जेके टेल आहिनि पुछा जा बदीन ज़िले जा उहे विज़िट करे पियो। उते जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जे जेको सो सॉल्यूशन जे लाइ जेको सो डिस्कस करे पियो ऐं उन्हनि जे जेको सो हल जे लाइ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे पियो। कबूल मोहम्मद खटियाण जेको आहे लेफ्ट बैंक कैनाल जेको चेयरमैन उहो पंहिंजी ॾींहं राति अंत तक महिनतुनि ऐं कोशिशुनि सां इहा कोशिशि पियो करे त असां 100% जेको आहे मुकमल तौर ते जेको इरीगेशन सिस्टम आहे उनखे जदीद कंप्यूटराइज़ ऐं टेक्नोलॉजी वारो जेको सिस्टम थिए थो उन में आणे वञूं त जेको आहे सो मुस्तक़बिल में असांखे जेको आहे सो जेके वाटर लॉसिस थियनि था उहे ऐं पाणी जी जेका शॉर्टेज आहे उनखे मुंहुं ॾियणो जेको सो न पवे। पाण हिते बदीन में जेको सो टेल वारे सिस्टम में आहियूं ऐं जेको सो वाटर जो पाणी जेको इंतिहाई घणी शॉर्टेज रही आहे गुज़िरियल जेको सो टाइम ते हाणे तव्हां कीअं था ॾिसो जेको पहिरीं दौर हो पाणी जो उहो सूरत हाल ऐं हाणोकी सूरत हाल उनखे कीअं था जेको सो तव्हां ॾिसो? जी साईं, हींअर असां मोर्जर शाख ते मौजूदु आहियूं ऐं डिफरेंट एरियाज़ पाण हींअर गॾु विज़िट कया। जनरली हिते जेको आहे सो काफ़ी पाणी जी शॉर्टेज रही आहे पोयनि जेको आहे सो 20 सालनि खां वठी पाणी जी शॉर्टेज हले पई थी ऐं उन में मेन जेको इशू हुयो उहो हुयो पाणी जी चोरी। पाणी जी चोरी ते जॾहिं खां कबूल मोहम्मद खटियाण साहब लेफ्ट बैंक चेयरमैन थी आयो आहे त तॾहिं खां वठी साईं कोशिशूं कयूं ऐं उन्हनि सां कोशिशुनि सां जेके बि इलीगल वाटर कोर्सिस हुया या जेके इलीगल पाइप लॻल हुया उन्हनि सभिनी ते एक्शन खयो वियो, उन्हनि खे कढियो वियो। उन खां पोइ हींअर पूरे बदीन जे सिस्टम में पाणी हलणु शुरू थी वियो आहे ऐं तमामु सुठे तरीक़े सां जिथे बि असां विज़िट कयूं पिया था टेल ताईं वञूं पिया था बिल्कुलु 0 पॉइंट ताईं असां विज़िट कयो आहे त उते पाणी हले पियो थो। ऐं हिते ॾिसो मेन जेको असांजो मसइलो हमेशह रहियो आहे उहो रहियो आहे पाणी जी खोट जो। ऐं हिते हीउ जेको डिस्ट्रिक्ट आहे या जनरली सिंध में ॾिसजे त सभिनी जो जेको गुज़र सफ़र आहे उहो ज़राअत सां ई आहे शोबे सां त उन ते फोकस कजे, उन ते जे कमु कजे त हिते माण्हू जेके आहिनि उहे उन मां फ़ाइदो वठी सघंदा, उन जी ज़िंदगी बहितर थी सघे थी। अॻिली खां तमामु घणी बहितर सूरत हाल आहे। इन करे जो कबूल खटियाण खे चेयरमैन करण खां तमामु वॾी बहितरी आई आहे। साईं हाणे त अलाह साईं महिरबानी आहे, असां वटि शुक्र आहे। पर गुज़िरियल 3 साल जेके असां वटि थिया आहिनि उहो तमामु तकलीफ़ हुई असांजे लाइ, वॾो मसइलो हो। पीअण जो पाणी कोन हो, माल असांजा मरी विया, का आबादी कोन हुई, माण्हू मजबूर थी को केॾांहुं लॾे वियो को केॾांहुं लॾियो। अॻूणी जेका पाणी जी सूरत हाल उहा कीअं हुई, हाणे पाणी जी सूरत हाल उहा कहिड़ी? मिसाल अलहमदिल्ला पाणी जेका असां पोज़ीशन तमामु बहितरु आहे। अॻे त पाणी न हुअण जे बराबरि हूंदो हो, असांखां हिन पासे पोइते त सफ़ा ज़ीरो हूंदो हो, पर असां वटि कुझु न कुझु हूंदो हो पर घटि हूंदो हो। कहिड़ा फैक्टर हुया जो पहिरीं पाणी कोन पियो पहुतो ऐं हाणे जेको आहे सो उनमें जो कहिड़ी तब्दीली आई आहे? असां हिते मिसमैनेजमेंट हुई तमामु घणी, उन मिसमैनेजमेंट खे ख़तमु कयो अथऊं। पाणी जा जेके बि असांजा इलीगल पाइप्स कढी छॾिया अथऊं हितां, वाटर कोर्स ठाहिया अथऊं, शाख जी खाटी बि खणाई अथऊं। आख़िरी वाटर P1 अथव, उनजो हमरा वेठो अथव हिते, ज़मींदार पाण बीठो आहे। आख़िरी वाटर थोरी पाणी शाख टेल करे पई ऐं असां पाण अॼु घटि पाणी पियो ॾिसण में अचे, पर असां पोइ बि बीठा आहियूं हिते। सुभाणे खां वठी असांजी फुल सीज़न जो पाणी एक्स्ट्रा पाणी असां वटि तमामु घणो सवलो पाणी अचण वारो आहे, जेको फुल गेज हूंदो सुभाणे खां वठी असांजो। पर असांजो अॼु तव्हां फ्लो ॾिसी सघो था त अॼु बि जेको फ्लो आहे उहो तमामु घणो आहे, पर इन खां हाणे सुभाणे खां वठी रोज़ पाणी वधंदो वेंदो हलियो। हीउ फुल सीज़न आहे, जून जो महीनो आहे, पाणी जी हाणे ज़रूरत बि आहे। हिन टेल ते 2-3 साल खां पाणी घटि पियो पहुतो हिन जी टेल ते मोर्जर शाख जी, पर मोर्जर शाख जी टेल ते बि असां पुॼी विया आहियूं ताकी कमु बहितरीन हले। हे जेको कमु थिए पियो इन में पाण मुस्तक़बिल बुनियादनि ते जेको मुस्तक़बिल में कहिड़ी उमेद रखी सघूं था, का बहितरी जी उमेद आहे? साईं हिन में बहितरी एतिरी थींदव, जेतिरा बि फार्मर अथव सभिनी खे हिते ही जापो आहे। पाणी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हिते जे माण्हुनि जे लाइ। बदीन डिस्ट्रिक्ट में हेठि ज़मीन में खारो पाणी आहे, तंहिंजे करे ही जेको रिवर वाटर आहे उहो ई सॼी सपोर्ट करे थो। पीअण जे लाइ बि उहो ई पाणी आहे ऐं आबादी लाइ बि उहो ई पाणी आहे, तंहिंजे करे इहो तमामु माशी तरह सां तमामु बहितर थी वेंदो बदीन डिस्ट्रिक्ट जे लाइ हिन साल। ऐं तव्हां महसूसु कंदव हिन साल 3 महीननि खां पोइ फसल जॾहिं लहंदो, अलाह जे पारां ख़ैरु हुजे, त तमामु माशी तरह सां बहितर थी वेंदी सूरत हाल।
इहा उमेद करे सघिजे थी त सिस्टम में जेके डिस्टर्बेंस आहिनि जेके रुकावटूं आहिनि उहे जेको सो दूर थी वेंदियूं हाणे साईं उहे दूर असां करे आया आहियूं तॾहिं तव्हांखे पहिरें ॾींहं ते पाणी जीअं ई पाणी चालू थियो आहे त पाणी पहिरें ॾींहं खां कंटिन्यूस हिते हले पियो हिकिड़ो बि ॾींहुं पाणी बंदि कोन्हे थियो ऐं पाणी बहितर थींदो वञे उहो तव्हां ॾिसी जेके बि डिस्टर्बेंसिस उहे ख़तमु करे आया आहियूं पाण सां गॾु आहिनि अॼु नाले वारा जेको सो ॾेई जा ज़मीनदार कमरनामा जमाली पाण ही अक्रमवाद ते जेको सो 70 रेगुलेटर आहे उते पाण मौजूदु आहियूं पहिरीं ॻाल्हि त जेको तव्हां अॼु गॾु आहे जंहिं बि इलाइक़े में जंहिं बि जॻह ते पाण पहुतासीं ते बग़ैर के प्रोग्राम जे बग़ैर के माण्हुनि खे ॿुधाइण जे तव्हां उते ॾिठो हूंदो त माण्हू केतिरा गॾु थी विया ऐं काफ़ी माण्हुनि खां तव्हां पर्सनली पुछो पियो त भई क़बूल खटाइण खे उन्हनि सुञातो बि कोन्हे ख़ाली उन्हनि नालो ॿुधो त भई क़बूल खटाइण हीउ कमु करे पियो जिन जिन शाखुनि जे जिन जिन पंहिंजो रेगुलेटर्स ते पाण हलिया आहियूं तव्हांखे ख़ुदि अंदाज़ो थी वेंदो त माण्हुनि में केतिरी सराही आहे ऐं इनशाला उमीद त बहितर आहे अलाह कंदो त क़बूल सां ई जेको वधीक इन जे लाइ एफर्ट्स वठंदो ऐं अॻियां हुनखे फ्री हैंड कमु करण जे लाइ छॾियो वेंदो ऐं बाक़ी उमीद त सुठी आहे इनशाला बहितर रिज़ल्ट कंदा कमर ही सिस्टम जेको आहे उहो तमामु थोरो डैमेज थियल हुओ इन करे जेको सो पाणी जेको आख़िरी जेके टेल्स आहिनि बदीन से ले जा उन में कोन थिए पियो त तव्हांखे कीअं थो महसूसु थिए त हाणे उन सिस्टम में का बहितरी ईंदी साईं बिल्कुलु बहितरी ईंदी ॾिसो न तव्हां जेके इलीगल वाटर कोर्स हुआ या जेके पाइप्स लॻल हुआ उहो सभु रिमूव थिया आहिनि उन जा नतीजा बि तव्हांखे मिलनि पिया जो अॼु पाण आरां टेल ते बीठा हुआसीं जंहिं बि रेगुलेटर ते हलियासीं उते पाण खे पाणी जो गेज टेल में पूरो मिलियो आहे उन मां साफ़ ज़ाहिर आहे त क़बूल खटाइण जेको त पंहिंजी फुल जेको टाइम आहे उहो इन शइ ते ॾिए पियो ऐं फुल खां फुल कोशिशि करे पियो त जंहिंजो हक़ आहे जेतिरो हक़ आहे ओतिरो उनखे पाणी मिले ऐं अॻियां असीं उमेद रखूं था त इनशाला क़बूल खटाइण अञा बि इन खां बहितरी आणींदो इन सिस्टम में अक्रमवाद ते पाण बीठा आहियूं 70 रेगुलेटर ते हिते पाण बीठा आहियूं टंडो बागो हाँ पर हिन अक्रमवाद खे असां शुरू खां वठी अधु तोणी ॻाल्हि ॿोल असांजी हले पई असांजे जेके वर्ल्ड बैंक वारनि सां ऐं असां उन जो प्रोजेक्ट जेको आहे असां ॾेई छॾियो आहे लाइनिंग लाइ तंहिंजे करे नेक्स्ट साल ॾेढ में 2 सालनि जे अंदरि कोशिशि असांजी इहा आहे त फौरी तौर ते जल्द खां जल्द हीउ प्रोजेक्ट लाइन थी वञे ताकी हीउ पाणी वञी पूरे बदीन डिस्ट्रिक्ट मां गुज़रंदो हीउ बदीन डिस्ट्रिक्ट जी लाइफ लाइन आहे पाणी ऐं वञी थर जी भिटुनि थोरी टच कंदो पाणी तंहिंजे करे फार्मर्स खे तमामु फ़ाइदो थींदो ऐं बहितरी ईंदी सिस्टम में सिर्फ़ु अक्रम आहे उन खां पोइ नेक्स्ट में जेको सो ॿिया जेके वाह आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां वटि आइडिया या प्रोजेक्ट साईं 1 बाय 1 थींदा इहे लाइनिंग जे थी वञे तमामु सुठो फ़ाइदो थींदो फार्मर्स खे पर पहिरीं अक्रम वाह आहे बिकॉज हीअ लाइफ लाइन आहे बदीन डिस्ट्रिक्ट जी हीअ 12 महीननि जो आहे पहिरीं इनखे त असांजी कोशिशि इहा ई आहे त इनखे कराए वञूं पोइ नेक्स्ट फुलेली ऐं पोइ घुनी लाइन सां ऐं टिनी वारनि खे कंदासीं साईं बहितरी जे सिस्टम खे ॾिसिजे त लेफ्ट बैंक एरिया क़बूल मोहम्मद खटियाण साहिब जे अचण खां पोइ तमामु वॾे खां वॾी हिकिड़ी इम्प्रूवमेंट आई आहे उन इम्प्रूवमेंट जो अॼु ही सिलो आहे जेको अॼु आउं ईअं खणी चवंदुसि त असांजे दरिया जो वहिकिरो तक़रीबन जेको आहे असांजो फुलेली जो 2 फुट पाणी असांजो घटियो आहे पर घटिजण जे बावजूद बि इन्हनि असांखे जेको आहे सो क़बूल मोहम्मद साहिबु इन्हनि थियो डायरेक्टर साहिबु थियो इंजीनियर साहिबु थियो इन्हनि सभिनीनि जे सहकार सां मूंखे उन्हनि पाणी जेको आहे हिकिड़ो दिलि खोले ॾिनो जॾहिं दिलि खोले ॾिनो त यकीन करियो त असांजी कंहिं बि पुछड़ी में अॼु ॾींहुं ताईं हिन वक़्तु खोट न आहे आख़िरी सवाल इहो त जेको हारी आहिनि या जेके ज़मीनदार आहिनि उहे जेको पाणी जो ज़ियान कनि था उनजे लाइ तव्हांजो मैसेज छा आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ पर उन्हनि माण्हुनि लाइ मैसेज इहा आहे त उन्हनि खे बि घटि में घटि इहो सोचणु खपे पाणी असांजो जियापो आहे उन जियापे खे ऐं पंहिंजे हिन जेको आहे सो प्लेटफॉर्म तां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे जिन जा बि वाटर कोर्स ड्रेनेज सिस्टम में जेको फ्लो कनि था महिरबानी करे उहे असां सां सहकार कनि उन ड्रेनेज सिस्टम में पाणी न रखनि ऐं उहो ई साॻियो पंहिंजा वाटर कोर्स बंदि करे असांजे साॻिए नहरी निज़ाम में जेकॾहिं हलाईंदा त इनशाला खोट महसूसु न थींदी हाणे हिते बीठा आहियूं हिते 70 ताईं अक्रम आहे त तव्हांखे कीअं पिया महसूसु थिए जो समूरो विज़िट मां ऐं जेको पाणी जी जेकी सूरत हाल उहो कीअं पियो तव्हांखे महसूसु थिए अदा अलहमदिल्ला तमामु सुठी सूरत हाल आहे पाणी तमामु सुठो आहे असां वटि ऐं का बि शॉर्टेज कान्हे का सॼे असांजे सिस्टम में अक्रम आहे हे फुलेली में बि का शॉर्टेज कान्हे ऐं गुनी में बि कान्हे का थोरो कोटी बराज 2 ॾींहंनि खां डाउन थियो आहे किरियो आहे पर वरी हाणे हुन में राइज़ अचे थी पई इनशाला अलहमदिल्ला ऐं असां वटि अक्रम में त फ़सुलु लॻी चुको आहे 15-20 ॾींहंनि खां पोइ हिते सॼो सारियाल जो फ़सुलु या ॿिया फ़सुल लॻी वेंदा हलिया पोइ पाणी जी एतिरी ज़रूरत ई कोन पवंदी अच्छा हिकिड़ो ॿियो तव्हां खां सवाल आहे त छा पाणी जदीद दौर में बीठा आहियूं टेक्नोलॉजी दौर आहे त हीअ जेके असांजा समूरा वाह आहिनि उन्हनि खे जदीद तर्ज़ ते अमल ते हलाए सघिजे थो की टेक्नोलॉजी तौर ते हिनखे करे सघिजे थो उहो बिल्कुलु असीं कयूं पिया उहो पर हुन में थोरो टाइम लॻंदो अञा असल ॻाल्हि इहा आहे त हिननि जी अञा रिहेबिलिटेशन फुलेली जी हींअर पूरी थी आहे वरी अक्रम मां हींअर आयो आहे तक़रीबन 10 to 15 बिलियन जेके आहे सा उहे रुपीज़ जो प्रोजेक्ट आहे विश्व में असां हिन ते आणियूं पिया अक्रम ते
उन में उन खां पोइ वरी मॉडर्नाइज़ेशन चइजे या डिजिटलाइज़ेशन चइजे, उन में थोरो टाइम लॻंदो अञा। असां मीर साहब कबूल साहब असां सभिनी मुंहिंजे स्टाफ असां इनिशिएटिव वरितो पाइप कट ऐं 80 to 85% जेके वाटर कोर्स ठाहे वियो अञा ताईं उहो इन प्रोसेस आहे, अञा ताईं वाटर कोर्स ठहनि पिया, माना एतिरा टोटल आहे। त हाणे उन सां फ़र्क़ु इहो पियो जो अलाह जी महिरबानी सां मूंखे अॼु हिकिड़ो माण्हू मिलियो जिते पाणी उन जॻह ते पहुतो जिते 15 सालनि खां असां पाणी न ॾिठो। समूरनि वाहन जे टेलुनि ते उतां निकिरंदड़ शाखुनि जे पाणी जा गेज ऐं वाटर कोर्सनि जे तइदाद ऐं वाटर कैपेसिटी समेत समूरी डेटा जा अंग अखर लिखाइण वारो ट्रेंड बि हिन ई मुतारिफ़ करायो आहे। अगरि मुस्तक़िल बुनियादनि ते हिन खे पंहिंजो इहो कमु जारी रखणु ॾिनो वञे थो त मुस्तक़बिल में हिन जे कम जे नतीजनि मां इरिगेशन सिस्टम में सुधारे जा चिटा अमकान आहिनि, छो त बहितरीन ऐं जदीद कंप्यूटराइज़्ड इरिगेशन सिस्टम हिन जो हदफ़ ऐं विजन आहे। कैमरामैन शाहनवाज़ अमरी सां गॾु मुर्तज़ा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।